मुंहिंजे दोस्तो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक हुन मां तबियत से ठीकु ठाक? दोस्तो हींअर वञी रहियो आहियां क्लास आहे मुंहिंजो। अॼु जो ॾींहुं मुंहिंजा 2 क्लास आहिनि ऐं बाद में हिकिड़ी सेरेमनी आहे, हिकिड़ो प्रोग्राम आहे, उते वेंदासीं। न माना असां पढ़ूं था थोरो थोरो नथो लॻे, तव्हां सभु परेशान आहिनि। असां वेठा आहियूं पढ़ण न, सॼो क्लास परेशान आहे, सभु ॿार भॼी क्लास। हे असांजो क्लास आहे, सर आयो 2 मिंटनि लाइ, 2 मिंट असांखे असाइनमेंट ॾेई हली वियो। माना सर मूंखे त ईअं लॻो सर खे पाण खे रोज़ो लॻो अलाह जो ईअं न सर खे रोज़ो लॻो न लॻे त मूंखे बि लॻो। हा वॾी ॻाल्हि इहा आहे, माना सॼी राति न पढ़ियासीं, 24-25 पेज, हाणे हिकिड़े अधु कलाक में 24 पेज पढ़ंदासीं। हा साईं, साईं छो वेठा फोटो था कढायो? साईं बिस्मिल्लाह साईं, वाह साईं नसीं दवा सुनो जो क़ुरान खे संभाल। साईं चूने में जी आयो भला तव्हां? हा साईं, न साईं तमामु ॾाढा सुहिणा ऐं प्यारा लॻो, ऐं मूंखे वाक़ई लॻे तव्हां चूने में जी आयो पका। तव्हां पहिरियां कॾहिं मां तव्हांखे ईअं न, तव्हांखे मां कॾहिं पहिरियां ईअं न ॾिठो आहे तव्हांखे सुहिणो ईअं। साईं सलाम वालेकुम। साईं छा था कयो साईं? स्टडी? ओह सर इंग्लिश ओह इंग्लिश। या स्टडी कीअं साईं? स्टडी कीअं थींदी आहे? स्टडी साईं स्टडी कीअं थींदी आहे? स्टडी कीअं माना? प्यूटन साईं, प्यूटन कहिड़ा? हा साईं, साईं लाइब्रेरी न तूं कहिड़ा? साईं न हे मुंशी आहे। हिते असांजा 2nd सेमेस्टर जा जूनियर तमामु सीरियस थी करे पढ़ी रहिया हुआ ऐं असीं सभु हैरान हुआसीं, छाजे करे जो असांजी DL में कॾहिं एतिरी रश थी कोन हुई। हीअ आहे असांजे डिपार्टमेंट जो सेमिनार हॉल, जिते पाकिस्तान लॉ स्टूडेंट एसोसिएशन जी अवार्ड सेरेमनी अॼु रखियल हुई, जंहिंमें मूड कोर्ट कॉम्पिटिशन खटींदड़ शागिर्दनि खे अवार्ड ॾिना विया। हीअ आहे साईं अब्दुल लतीफ़ जिसकानी, जो तमामु प्यारो ऐं बहितरीनु इंसानु ऐं हिकु बहितरीनु दोस्त, जेको 1 साल मूंखां सीनियर आहे। वो हम साथ में, so we decided that we should form an organization that could create a fraternity of legal students across the Pakistan. जैसा कि ऐं हीअ असांजो उस्ताद मोहतरम डॉक्टर समीर रहमान, जेको एसोसिएट प्रोफेसर आहे। बट अगर किसी का, मैं हमेशा ये बात कहता हूँ और आज भी कहता हूँ कि आपके लॉ स्कूल में अगर आपका किसी भी मूट कंपटीशन में या मॉक ट्रायल में या रोल प्ले में या पाकिस्तान लॉ स्टूडेंट एसोसिएशन जी तरफ़ां हिकिड़ा मूट कॉम्पिटिशन जेका वर्चुअली वरिती वई हुई, उन में कुझु दोस्तनि कामयाबी माणी हुई, जंहिंमें असांजो दोस्त सचल नवाज़ ऐं उनजी टीम कामयाबी माणी हुई। हींअर असांजी कॉन्फ्रेंस पूरी थी आहे ऐं कॉन्फ्रेंस खां बाद में असीं डिपार्टमेंट जे ॿाहिरि आया आहियूं। असां सां गॾु आहे असांजो प्यारा सीनियर बल्कि साईं नवीद हुसैन चांडियो, साईं फाइनल ईयर शागिर्द आहे, ऐं साईं सरफराज़ मक्सी, साईं फाइनल ईयर शागिर्द आहे। साईं जन संगत अलाह ख़ुशि आहियो कहिड़ा? साईं सर्वेच असांजो प्यारो भाउ आहे नंढो, ऐं यार महिरबानी करे यार चैनल खे थोरो सब्सक्राइब कयो, वॾी महिरबानी ऐं थोरो ईअं साईं फॉलो कयो। साईं तव्हां ई का हिननि खे पाण था कयो साईं, सभु तपियल आहिनि भाई ईअं न कयो, प्यारो माण्हू यार, क्यूट माण्हू अची पिया। वॾी महिरबानी। हींअर ई कॉन्फ्रेंस ख़तमु थी आहे ऐं कॉन्फ्रेंस खां बाद मूंखे पंहिंजा प्यारा सीनियर मिलिया ऐं उन्हनि सां मिलियमि पिए ऐं उहे आया। ऐं हिन वक़्तु मूं सां जूनियर गॾु आहे ऐं प्यारो जूनियर गॾु आहे, अमार चना, तमामु प्यारो माण्हू अथव। साईं खे माना लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं साईं जी जेका वीडियो आहे उनखे शेयर कयो, ऐं जेको आहे न साईं जे चैनल खे सब्सक्राइब कयो। अबो जेको अचे थो मुंहिंजी एॾी तारीफ़ थो करे, एॾो भलो आहियां छा मां? वाक़ई में काॾां भलो मां, जेको अचे तारीफ़ थो करे, मां छा में भलो आहियां? कहिड़ा कम भला कया आहिनि? सुहिणा आहियो ॾे माशाल्लाह। क्लासिस वठणु ऐं उन खां बाद में कॉन्फ्रेंस खे अटेंड करण खां बाद में थोरो राॼो करण खां बाद में ऐं मज़ो करण खां बाद में हिन वक़्तु आउं पंहिंजे रूम जी तरफ़ वापसि वञी रहियो आहियां। रूम ते थोरी देरि रेस्ट करण खां बाद ऐं अफ़्तारी करण खां बाद पाण हिन वक़्तु बैडमिंटन गेम खेॾणु आया आहियूं स्टैटिक्स डिपार्टमेंट वटि। बैडमिंटन गेम खेॾण खां बाद ख़्यालु आयो पए त छो न अॼु वारनि जी बि सेटिंग कराइजे।
असांजो अॼु जो व्लॉग पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे। उम्मीद आहे तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। तव्हां सां गॾु वरी हिकु ॿिए नए व्लॉग में गॾु आहियूं। सिंध सलामत, साथ सलामत, जी सिंध।